जेको वज़ीफ़ो आहे मालो में बरकत पवंदी, उम्र में इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हांजी इज़त में बि इज़ाफ़ो जंहिं 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंसां इंसान खे रिज़्क़ में बि बरकत पवंदी, उम्र में बि बरकत पवंदी ऐं इज़त में बि बरकत। एतिरो न बल्कि उहे अमल एतिरा त भारी आहिनि जो हिकु जबल केॾो जबल आहे, जबल जे मिसल ॼण उहो अमल कयो, एॾो वॾो अमल आहे जो हिकु जबल जे मिसल उन अमल कयो। जबल को गिराम करे केॾो अमल आहे। हाणे आहिनि कहिड़ा कहिड़ा सफ़ा सोला आहिनि, सफ़ा आसान, हर हिकु इंसान जे घर में उहे 5 अमल आहिनि। पहिरियों अमल आहे त इंसान सदको करे, पोइ चाहे थोरो सदको करे या घणो करे। मिसाल ॿुधाए कि सदको करो, कंहिंखे अलाह ताला ने घणो ॾिनो आहे 20 रुपया सदको करो, कंहिंखे अलाह ताला अञा घणो ॾिनो आहे, अलाह राह में दिलि खुलियल आहे, 50 सदको करे, 100 सदको करे, 1000 सदको करे, माना जेतिरी हुनजी वुसअत आहे, जेतिरी हुनखे ताक़त आहे, अलाह राह में सदको करे। इहे पेश ॿी शइ त उहो शख़्स सुलह रखी रखे, उन कॾहिं बि रिज़्क़ में कमी न ईंदी, न इज़त में कमी ईंदी, न उन उमिरि में कमी। ऐं 3 शइ उहो शख़्स हमेशह बावज़ू रहे, ऐं वज़ू न तोड़े, जीअं टुटी पए ओड़ी महिल वज़ू करे ऐं पाणी खे ज़्यादा ज़ाया न करे। ऐं 4थी शइ अल्लाह ताला जी राह में जिहाद कंदो हुजे। ऐं 5 शइ त उहो वालिदैन सां हुस्न सलूक करणु लॻे ऐं उनजी फर्मा बरदारी में का बि कमी न छॾे। सुभान अल्लाह। जंहिं शख़्स में इहे 5 शयूं थी वियूं त अल्लाह ताला उनजे उमिरि में बि बरकत विझंदो, उनजे माल दौलत में बि बरकत विझंदो, उनजी इज़त में बरकत विझंदो ऐं उनजे अमलनि में अल्लाह ताला पहाड़ जेतिरी बरकत